करमपुर में ॻोठाणनि पारां ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ पीरबख्श शुजराह जे रहवासियुनि अब्दुल ख़ालिक ऐं मौला बख्श करमपुर प्रेस क्लब पहुची दाईंदे चयो त खानपुर तालके में असांजी 7 जरेब ज़रई ज़मीन आहे जंहिं ते जाफ़री बिरादरी जे बासरनि कब्ज़ो कयो आहे। हुननि चयो त ज़मीन जो खातो पिणु असां वटि मौजूदु आहे। मसइलो साईं असांजो ज़मीन जो आहे। ज़मीन असांजी मोरोसी ज़मीन आहे, पंहिंजी ज़मीन आहे। उन ज़मीन ते जाफ़रनि कब्ज़ो कयो आहे। मास्तर ख़ान मोहम्मद सलेमान आदम ऐं ॿिया ही 62 माण्हू आहिनि। उन ज़मीन ते असांजे कब्ज़ो कयो वेठा। इहा ज़मीन असांखे DC साहिबु लिखी ॾिनी आहे, SDM लिखी ॾिनी आहे, सिविल कोर्ट लिखी ॾिनी आहे, शीशन जज लिखी ॾिनी आहे। हींअर असां शीशन जज वटि केस दाख़िल कयो आहे कब्ज़े छॾाइण जो। उहो असांजो केस हले पियो। असां बाला ऑफिसरनि खे अपील था कयूं। हीअ असांखे धमकियूं था ॾियनि। राति जो असांजे घरनि जे ॿाहिरों हथियार खणी बीहनि था ऐं असांखे मौत मार धमकियूं ॾियनि था त केस तो बि हथु खणो, ज़मीन तो बि हथु खणो त मारींदासीं। हुननि चयो त अदालत बि असांजे हक़ में फ़ैसिलो ॾेई पुलिस खे कब्ज़ो छॾाइण जो हुकुम ॾिनो, पर पुलिस कब्ज़ो छॾाइण में मदद नथी करे। एहतिजाज कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध ऐं DIG लाड़काणे खां मुतालबो कयो त नोटिस वठी ज़मीन तां कब्ज़ो छॾाए इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।